ॿिन क़िस्मनि जूं रूहूं। क़ुरान जी सूरह नंबर 91 में इरशाद आहे, क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। उहो शख़्स कामयाब रहियो जंहिं पंहिंजे पाण खे पाक कयो, ऐं उहो शख़्स बर्बाद थियो जंहिं पंहिंजे पाण खे गंदो कयो। मौजूदा ज़िंदगी आख़िरत खां पहिरीं हिकु इम्तिहानी मौक़ो आहे। जेको माण्हू हिते नेक ऐं साफ़ सुथरी रूह खणी आख़िरत जी दुनिया में पहुचंदो, उहो ई जन्नत जी पुरमुसरत फ़ज़ाउनि में रहायो वेंदो। ऐं जेको माण्हू बुराइनि में वेढ़ियल रूह खणी आख़िरत में पुॼंदो, हुनखे उते जहन्नम जे पुरअज़ाब माहौल में धिकियो वेंदो। मौजूदा दुनिया ख़ुदा जी नर्सरी आहे। नर्सरीअ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा लॻाया वञनि था। ज़मीन जी ज़रख़ेज़ी जी क़ुवत इंतिहाई वधीक आहे, इन करे इते तरह तरह जा ॿूटा फुटियो वञनि। माली उन्हनि सभिनि जी जांच थो करे, ऐं जेको ॿूटो ग़ैर मतलूब ॿूटो आहे उन खे वढियो उछलियो छॾे, ऐं जेको ॿूटो उनजो मतलूब ॿूटो आहे हुनखे एहतमाम सां कढे थो त हुनखे कंहिं बाग़ में वधण विझण जे लाइ नसब कयो वञे। मौजूदा दुनिया में माण्हू बैक वक़्तु ॿई मौक़ा खुलियल ॾिसे थो। चाहे तू पंहिंजी रूह खे पाक करे, चाहे त पंहिंजी रूह खे गंदो करे छॾे। को अहिड़ो शख़्स आहे जेको अल्लाह जी वॾाईअ खे मञी पंहिंजे पाण खे झुकाए थो छॾे। उन जे साम्हूं जॾहिं को हक़ अचे थो त हू बेझिझक उन हक़ जो इतराफ़ थो करे वठे। माण्हुनि सां मामिलो कंदे हू हमेशह ख़ैर ख़्वाही ऐं इंसाफ़ जो तरीक़ो थो इख़्तियार करे। दोस्ती हुजे या दुश्मनी, हू हर हाल में ख़ुदा जी मर्ज़ीअ ते हले थो, न कि पंहिंजे नफ़्स जी मर्ज़ी ते। इहो ई उहो शख़्स आहे जंहिं पंहिंजी रूह खे पाक कयो, ऐं इहो ई उहो माण्हू आहे जेको उन ख़ुदा जी जन्नत में पुरबहार दुनिया में वसायो वेंदो। ॿियो माण्हू उहो आहे जेको पंहिंजी वॾाई में गुम रहे थो। हुन जे साम्हूं हक़ अचे थो त हू हुनखे मञण लाइ तयारु नथो थिए। हू मामलात में सरकशी ऐं बेइंसाफ़ीअ जो तरीक़ो थो इख़्तियार करे। हू पंहिंजी मर्ज़ीअ ते हले थो, न कि ख़ुदा जी मर्ज़ीअ ते। इहो ई उहो माण्हू आहे जंहिं पंहिंजी रूह खे गंदो कयो। काइनात जो मालिक हुनखे पंहिंजे पाड़े में कॾहिं बि क़बूल कोन कंदो। हुनखे जहन्नम में धिके उछलियो वेंदो त हू अबदी तौर ते पंहिंजे जुर्म जी सज़ा खे भोॻींदो रहे।